My name is Sidra from class 9th. My school name is Shah Abdul Latif New Modern Public School College Khai. This is drip irrigation system. Sir, ये वाटर टैंक है जेको सर पानी पाइपन जे ज़रिए प्लांट्स जे अंदर ईंदो है पानी सेव वाटर एंड सेव न्यूट्रिएंट्स सर इनके ड्रिप इरिगेशन तमामु सुठो सर ऐं इनमें पानी जी बचत खुराक जी बचत थींदी आहे ऐं सर इन पाइपन जे ज़रिए पानी ॿूटनि जे पाड़नि में वेंदो आहे। वाटर साइकिल वर्किंग मॉडल असांजो प्रोजेक्ट आहे जंहिंमें असीं ॿुधाईंदासीं कि बारिश कीअं थींदी आहे। जीअं समुंड वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि में सिज जी तपिश थींदी आहे पाणी बाफ़ जी सूरत में मथे वेंदो आहे बादल भरिजंदा आहिनि पोइ बारिश थींदी आहे। त हीअ असांजो सिज आहे हीअं हेठि पाणी आहे जंहिंमां एवापोरेशन थींदी सिज कहिड़ो आहे सिज ही अच्छा ही सिज आहे जी सही त हिन में असांजी एवापोरेशन थींदी ऐं हिते कंडेंसेशन थींदी। बेसिकली दिस इज़ अ रोबोट। ये जो है इसको ह्यूमन एफर्ट्स मतलब जेके हूंदा आहिनि उन्हनि खे डिक्रीज़ करण लाइ हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि रेस्टोरेंट ते पाण वेंदासीं उते वेटर्स हूंदा आहिनि वेटर्स की जाइ ते यूज़ थी सघे थो मतिलबु हीउ मूव बि कंदो आहे ऐं हिन में असां मोटर्स वग़ैरह यूज़ कया आहिनि 12 वोल्ट DC मोटर यूज़ कया आहिनि जेको हिनखे टायर्स के जेको मूव कंदा आहिनि हिन में कार्डबोर्ड यूज़ थियो आहे हिन में जेको आहे सरिया यूज़ थिया आहिनि ऐं हिन में 12 वोल्ट जा मोटर ऐं टायर जेके आहिनि हिन जा उहे काठी जा ठहिया आहिनि ऐं हीउ मतिलबु हले फिरे पियो ऐं हिन में असां गूगल। My name is Tahira Kumbar. Sorry, the biological control of crop pest thrives and what he irrigated plant crop and he artificial medium ठाहियो सर जेको असांजे फसल के जेको मर्ज़ लगे तो सर हुनखे असांखे कीअं ख़तमु करणु घुरिजे जी हुनखे ख़तमु करण लाइ असीं दवाऊं छंडंदा आहियूं उन सां असांजो मुआशिरो ख़राबु थो थिए ऐं असांजी हेल्थ ते असर पवे तो इन करे असांजी हेल्थ भी ख़राब थे थी इन करे असांखे उहे दवाऊं न छॾणु खपनि उन जे बदिरां असांखे फ़ाइदेमंद जीत ते रखणु खपनि ऐं उहे जीत उहे असांजा फ़ाइदेमंद जीत आहिनि बटरफ्लाई लेडी बीचल My name is Sugra from class 9th. This is Rutherford एटॉमिक मॉडल है हिन जो नालो गोल्ड फॉइल है ही रदरफोर्ड 1911 में ठाहियो है ही अल्फा पार्टिकल रेज़ आहिनि जेके एक्स्ट्रा न्यूक्लियर ते वञनि पिया हिते सभु विया पे बट हिते न्यूक्लियस हो जंहिंजी वजह से ही टर्न बैक थी वियो हिते न्यूक्लियस ते पॉजिटिव चार्ज हूंदा आहे ही सभु इलेक्ट्रॉन आहिनि जंहिंजो इन रिवॉल्विंग अराउंड। ही वाटरफॉल है ही मोटर रूटेड बैटरी का थे थी ऐं पोइ बैटरी का मोटर रूटेड थी थी पोइ पाणी छिकी मथे वापसी मोकिले थी पोइ ही ढकण हिन जो प्रेशर रोकी हिन खे सुराखनि मां प्रेशर ॾिए थो जंहिंजे करे पाणी सुराखनि मां किरे थो त ही शो पीस जो नेम इज़ अक्सा गुल माई फादर नेम इज़ गुल मोहम्मद। अॼु असां ही बायोगैस प्लांट ठाहियो आहे हिन मां असां छेणो ॿियो विझी सघूं था ही हिन सां हितां वेंदो डाइजेस्टर में डाइजेस्टर ही हितां वेंदो ऐं ही हिते गैस ईंदो चुल्ह मां ऐं ही हिते जेको वेस्ट जेको माना बचियल हूंदो आहे न उहो ख़राबु पाणी वग़ैरह ही वेंदो आहे ऐं हिते ॿूटा ॿिया ठहींदा आहिनि। माय नेम संगीता माय फादर ने प्रीतम ही हिकु माइक्रोस्कोप है जेका शइ नंढी हूंदी आहे पंहिंजे अखि सां ज़रिए कोन था ॾिसी सघूं त माइक्रोस्कोप खे उनखे वॾो करे उहा ॾेखारिबो आहे।